अस्सलाम वालेकुम। अच्छा, हिकिड़ी नंढड़ी करेक्शन कराइणी हुई जेके मां गुज़िरियल ॾींहुं वीडियो रखिया शाह अब्दुल लतीफ़ भेटाईअ जे सुरनि बाबति, जंहिंमें 30 सुर हुया। उनजो हिकिड़ो जाइज़ो वरितोसीं त कहिड़े सुर में छाजो ज़िक्र थियल आहे। ठीकु आहे। ऐं उहे 3 पार्ट्स में वीडियो हुया। 10 सुर हिक हिक में बयानु कयासीं। हालांकि उन्हनि में हिकिड़ो सुर रहिजी वियो, नंबरिंग वाइज़ 30 हुयो, लेकिन उन में जेके सुर हुया उहे 29 थियल हुया। ठीकु आहे। हिकु त उहो सुर जेको हिकिड़ो रहिजी वियो उनखे ॾिसंदासीं, ऐं ॿी हिकिड़ी नंढड़ी करेक्शन जेका हुई 2 नंबर वीडियो में पार्ट 2 में। ऐं कंहिं दोस्त उन ॾे मुंहिंजो ध्यानु जेको आहे सो छिकिरायो पंहिंजे कमेंट में, उनजी वॾी महिरबानी। हीअ हाणे 12 नंबर ते ॾिसो, जेको आहे सुर लैला चनेसर आहे। सुर लैला चनेसर, इन में ज़िक्र छाजो लिखियलु आहे? मूमल राणे जो। हालांकि इन में मूमल राणे जो किसो इन में बयानु नाहे थियलु। लैला चनेसर में, सुर लैला चनेसर में जेको किसो बि आहे उहो लैला चनेसर जो बयानु थियलु आहे। ऐं हिन 12 खां हेठों हिते 13 हुयो। ठीकु आहे। जेको मूंखां लिखणु विसरी वियो आहे, हीउ हिते हुयो सुर मूमल राणो। ठीकु आहे, सुर मूमल राणो। हाणे हिन सुर मूमल राणे में ई मूमल राणे जो जेको आहे किसो बयानु थियलु आहे, ऐं लैला चनेसर में लैला चनेसर जो जेको आहे सो किसो। हालांकि नालनि में ई जेको आहे सो कन्फर्म सिधो सो बीठो आहे त कहिड़े में छाजो किसो बयानु हूंदो। वरी बि हिकिड़ो ज़रूरी सम्झंदो तव्हांजी जेका आहे इहा करेक्शन कराई वञे। इन खां अलावा हिकिड़ी शइ, हीअ जेका 9 दर्जे जो किताबु हुयो सिंधीअ जो, उन में जेके शाइर हुया उन्हनि जो मां हिकिड़ो वीडियो ठाहे अपलोड कयो हुयो। उन में शाह अब्दुल लतीफ़ भेटाईअ वारे सबक़ में हिकु शइ हिते नोट कजो। हालांकि हीअ बि आहे सही, 36 सुर लिखियल आहिनि शाह जे रिसाले में। त तव्हां किताब मुख़्तलिफ़ पढ़ंदव या मुख़्तलिफ़ शइ ते, उते 30 बि मिलंदो तव्हांखे ऐं 36 बि मिलंदो। त हिननि ॿिन्ही मां जेके आहिनि ॿई सही आहिनि। कुझु मुफ़क्किरनि ऐं आलिमनि जो जेको रायो आहे त उहो 36 सुरनि जो आहे, लेकिन घणनि जो जेको इतफ़ाक़ आहे उहो 30 ते आहे। यानी अक्सरियत जेका चवे थी शाह जे रिसाले जा जेके सुर आहिनि उहे 30 आहिनि। ठीकु आहे। उन खां अलावा हिकिड़ी ॿी करेक्शन हिते ॾिसो। हीअ जेको आहे सुर रप लिखियलु आहे। ठीकु आहे, सुर रप। ऐं सुर रप जो ॿियो नालो जेको आहे हिते सुर कांबोड लिखियलु आहे। ठीकु आहे। हे बि हिकिड़ी वेबसाइट तां खयो वियो, जेका उन्हनि पाण ई जेको आहे सो उहो ग़लति रखियो आहे जवाबु। ठीकु आहे। हे मां अॼु हिन ते थोरी सर्चिंग कई त इहो जेको आहे सो ग़लति आहे। सुर रप जो जेको ॿियो नालो आहे न उहो खेप आहे। खेप, सुर खेप, खइए खे पेप शुप। ठीकु आहे। त हीअ 2 करेक्शन्स तव्हांखे कराइणी हुयूं। इन जे लाइ ज़रूरी सम्झंदो हिकिड़ो वीडियो ठाहे अपलोड कयो वञे। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।